सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ा वाक़िया रोज़ पेश अचनि था। नओं देरो वेझो टगड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। इन झेड़े जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ पालाई टगड़ में झेड़े दौरान अला बख्श, शिराज, बशीर, इक़बाल टगड़ समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस सिकंदर, शकील, मिठो, वकील ऐं सदाम टगड़ ख़िलाफ़ NC दाख़िल करे छॾी आहे, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिरादरियुनि विच में झेड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। अपडेट्स मालूम कयूं था नओं देरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, टगड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। ॻोठ पालाई टगड़ में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां टगड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान लठियूं लॻण सबबि 5 ॼणा अला बख्श, शिराज, बशीर, इक़बाल समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। SHO नओं देरो ॿुधायो त नओं देरो भरिसां टगड़ ॻोठ में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थियो, जंहिंमें 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। 5 ज़ख़्मियुनि खे नओं देरो इस्पताल आंदो वियो हो। हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे, जॾहिं त जवाबदारनि ख़िलाफ़ नओं देरो थाणे ते NC पिणु दाख़िल कई वई आहे। जी, महिरबानी अपडेट करण जे लाइ नूर मोहम्मद। नओं देरो वेझो ॻोठ में तगड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे ऐं 5 ॼणनि ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई पुलिस तरफ़ां, पर अञा ताईं का गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी।